सोट हाणे वक़्तु अची वियो आहे त हाणे हली असां मंसूर खान सां ॻाल्हायूं। मंसूर खान सां जॾहिं बि ॻाल्हाइण जी ज़रूरत पई न त हुन सां मां पाण ई ॻाल्हाईंदुसि। पर सोट हिन वक़्तु छो न? हीउ जेको वक़्तु आहे न इहो वक़्तु आहे शाहनवाज़ खान सां ॻाल्हाइण जो। छो त हिन वक़्तु जेको असांखे धोखो मिलियो आहे न उन जे तरफ़ां मिलियो आहे। पर असांजे दुश्मन खे पनाह ॾियण वारो मंसूर आहे। उन में मंसूर खान जो को बि ॾोह कोन्हे। अदा सही तो चवे। जेकॾहिं असांजे दर ते दुश्मन लड़ी बि आयो न त हुनखे पनाह असां ज़रूरु ॾियूं। हाँ सौट, जेकॾहिं असां कंहिं दुश्मन खे पनाह ॾेई सघूं था त आख़िर हू त रईस आहिनि। तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी जेकॾहिं असां ईअं ई रईस खे छूट ॾींदा रहियासीं न पोइ पहिरियां ई मथे ते चढ़िया। हाणे घाटो भञण में देरि कोन कंदो। जेको बि असांजो ॾोही निकितो न उनखे छूट कॾहिं बि कोन ॾींदासीं। पंहिंजे भाउ जो